अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म कोरोना वायरस की पकड़ के रोकण लाइ सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह 2 हफ़्तनि लाइ मुल्क में मुकमल लॉकडाउन करण वारी तजवीज़ रद्द करे छॾी। स्मार्ट लॉकडाउन वारी पॉलिसी जारी रखण जो ऐलान इमरान खान की सदारत हेठि क़ौमी राब्ता कमेटी के इजलास में कोरोना की पकड़ के रोकण लाइ सख़्त कदम खणण जो फ़ैसिलो कयो। इमरान खान चयो आहे त कोरोना की टी लहर तमाम ख़तरनाक साबित थी है, पर मुल्क में मुकमल लॉकडाउन नथा लागू करे सघूं। सिंध के वॾे वज़ीर कोरोना के वधंदड़ केसेस के रोकथाम लाइ इंट्रा-सिटी बस सर्विस बंद करवाई छॾी। मुकमल लॉकडाउन के तजवीज़ इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाईंदे मुराद अली शाह चयो त स्मार्ट और माइक्रो लॉकडाउन से कुछ भी न थींदो। हुकूमत हयातियूं बचाइण लाइ फ़ैसिला करे। मुल्क में शफ़ाफ चूंडूं कराइण लाइ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो इस्तेमाल जमहूरियत के मुफ़ाद में है। वज़ीर आज़म इमरान खान पारां इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जल्द तैयार करण और जदीद सिक्योरिटी फीचर शामिल करण की हिदायत। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी वज़ीर आज़म के इलेक्ट्रॉनिक मशीन बाबत ब्रीफिंग ॾिनी। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल ₹1.55 और डीज़ल ₹3 फ़ी लीटर सस्तो करे छॾियो। गासलेट ₹1.55, लाइट डीज़ल ₹1.56 सस्तो। जहांगीर तरीन संदस पुट अली तरीन और नाठी मथा 3 अरब 14 करोड़ रुपयनि के फ्रॉड केस जो केस दाख़िल। FIA चयो है त जहांगीर तरीन जे कंपनी के ॿियनि उहिदेदारनि खिलाफ़ भी कार्रवाई कई पई वञे। फैज़गंज की रहायशी मिसबात हसीना राजपर प्रेस क्लब के साम्हूं एहतजाज कंदे चयो त मुझे वालिद हबीबुल्ला राजपर की 26 एकड़ ज़रई ज़मीन है। असां 4 भाइर ऐं 2 भेनरूं आहियूं। एक भाउ जो इंतकाल थी वियो है, जैसे मूं पंहिंजे भाइरनि खां पंहिंजो हिस्सो घुरियो त हू मुंहिंजे जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि। फुल शहर में सरकारी अस्पतालों में मरीजन के दवाऊं न मिलण और डॉक्टरन जो सुठो रवैयो न हुजण खिलाफ गरीब पोरियतुनि जो फुल प्रेस क्लब अॻियां एहतजाज, जैसे उन्होंने मुतालबो कयो त असांखे हिते दवाऊं ॾिनियूं वञनि ऐं डॉक्टर पंहिंजो रवैयो दुरुस्त कनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।